ब्रेकिंग न्यूज़ आहे मिठी मावा से शेयर कयूं पिया। थर ॼाई ॾाही औरत माई सिलेमत हाली पोटो 93 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वई आहे। सिलेमत हाली पोटो उठनि घोड़नि जो इलाज करण समेत मञल दाई पिण हुई। अव्हांखे ॿुधायूं त समूरी सिंध में घोड़नि जा शौक़ीन इलाज लाइ माई सिलेमत वटि ईंदा हुआ। उमिरि जे आख़िरी हिसे में हिकमत जारी रखियाई, जॾहिं त लाॾाणे ते इलाइक़े में ॾुख जी लहर छायल आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। मिठी मां थर ॼाई ॾाही औरत माई सिलेमत हाली पोटो 93 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वई आहे। सिलेमत हाली पोटो उठनि ऐं घोड़नि जे इलाज करण समेत मञल दाई पिण हुई। समूरी सिंध में घोड़नि जा शौक़ीन इलाज लाइ माई सिलेमत वटि ईंदा हुआ। उमिरि जे आख़िरी हिसे में हिकमत जारी रखियाई, लाॾाणे ते इलाइक़े में ॾुख जी लहर छायल आहे। मिठी मावा के ख़बर ॾियूं पिया। थर ॼाई ॾाही औरत माई सिलेमत हाली पोटो 93 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मावा जे रिपोर्टर फ़कीर बशीर खां। जी फ़कीर बशीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, यो थर ॼाई ॾाही औरत माई सलीमत हाली पोटो 93 साल जी ॼमार कटे अज लाॾाणो करे वई आहे। तव्हांखे ॿुधायां त सलीमत हाली पोटो उठनि घोड़नि जो इलाज ऐं इलाइक़े जी जेका असां मञल दाई, बल्कि उन सां गॾोगॾु हिकु सुगड़ ऐं दाना औरत हुई। समूरे सिंध जा जेके घोड़नि जा शौक़ीन आहिनि उहे पंहिंजे घोड़नि जो थोरो उठनि जो इलाज करण जे लाइ हिते तिगुसर ईंदा हुआ। उमिरि जे आख़िरी हिसे में बि हिकमत जो कमु कंदी रही ऐं ॻोरियारी जेके औरतूं आहिनि उन्हनि खे जेका डॉक्टरनि जे हैदराबाद ऐं कराची रेफर थियण खां पिण बचाए ऐं उन्हनि जो हिते ई इलाज कंदी हुई। अॼु 3 बजे संदसि हाणे ॻोठ तिगुसर में दफ़नायो वेंदो। इलाइक़े में आयो सा सूग छायल आहे। ठीकु आहे, अव्हांजी महिरबानी फ़कीर बशीर अहमद अपडेट करण लाइ।